ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ कचे में अॼु खां ई ऑपरेशन शुरू कयो वेंदो। सक्खर में सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि अमन जी सूरतहाल बाबति इजलास में फ़ैसिलो। कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन थींदो। ऑपरेशन जे लाइ सिंध पुलिस खे फौरी तौर ते जदीद हथियार फ़राहम करण जी हिदायत। हुकूमत आॾो हथियार फिटा कंदड़ ॾोहारियुनि सां नरमी कई वेंदी। अमन में ख़लल कंहिं बि रीत बर्दाश्त नथो करे सघिजे। कचे जा इलाइक़ा हुजनि या शहरी इलाइक़ा, हर हाल में अमन जी सूरतहाल खे बहाल रखिणो आहे। कचे मां ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ क़बीलाई सरदारनि ते बदल क़ौमी जिरगो सरायो वञे। अमन जी सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ जिरगो मक़ामी आबादी सां ॻाल्हियूं कंदो। कचे जे माण्हुनि जी समाजी ऐं इक़्तिसादी हालत खे बहितर बणाइण लाइ क़दम खंया वञनि। घोटकी ऐं करमपुर विच में पुल जी अॾावत खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इजलास खे ख़िताब। सदर चवण आहे त सखर बैराज क़ीमती असासो ऐं ज़राइत जे लाइ इंतिहाई अहम मंसूबो आहे। बैराज जी बहाली ऐं उनखे महफ़ूज़ बणाइण लाइ कोशिशूं तेज़ कयूं वञनि। कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन घुर्बल नतीजा न ॾेई सघियो आहे। कचे में भरपूर क़िस्म जो ऑपरेशन अणचर आहे। धाड़ियलनि जी सप्लाई लाइन खे मुकमल तौर बंदि करण लाइ क़दम खंया वञनि। ऑपरेशन खां पहिरीं मुख़्तलिफ़ क़बीलनि जे विच में तकरारनि जो ख़ात्मो बि ज़रूरी आहे। क़बीलाई सरदार ऐं वॾेरा अमन जे लाइ अॻिते वधनि। कशमोर, कंदकोट, शिकारपुर, सखर ऐं घोटकी ज़िलनि समेत पंजाब जे कचे खे बि सील करणो पवंदो। सखर में अमन जी सूरत हाल बाबति इजलास दौरान IG सिंध जी सदर आसिफ अली ज़रदारी खे ब्रीफिंग। सुप्रीम कोर्ट में सुन्नी एहतियात काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ इसा जी सरबराही में 13 रुकनी फुल कोर्ट बेंच जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स न त PTI ॿी जमायत में शमूलियत अख्तियार करे आबगाज छो कयो। जिन इलेक्शन विढ़ण जी ज़हमत ई न कई उन्हनि खे छो मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि। सुन्नी एहतियात काउंसिल खां त चूंड निशान वापसि न वरितो वियो हो। आइन ते अमल न करे मुल्क जा बखिया उडेड़िया विया ऐं आइन ते अमल करण जो कसम खंयो आहे। कंहिं सियासी पार्टी या हुकूमती मुफ़ाद खे न पर आइन खे ॾिसणो आहे। PTI बानी वज़ीर आज़म तौर इलेक्शन कमीशन ते असरअंदाज थी रहियो आहे। वर्कर्स पार्टी केस मुताबिक़ इलेक्शन कमीशन जी मुक़ररी असांखे नाहे कनि। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। सखर बैराज जे मुतासिर थियल ॿिनि दरवाज़नि जी बहाली वारो कमु जारी। गेट नंबर 44 खे पाणी मां कढी मथे आंदो वियो। चाइनीज़ कंपनी गेट 44 जी मरम्मत करे रही आहे। दरवाज़े जी मरम्मत खां पोइ लॻाइण में 2 ॾींहं लॻी सघनि था। गेट नंबर 47 जी जाइ ते किसान गेट हणण लाइ काफ़िर डैम ठाहियो वियो। किसान गेट खे अप स्ट्रीम में आणे पाणी मुकमल रोकियो वियो। हफ़्ते में दरिया जी पॉन्ड लेवल ठाहिण शुरू कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सखर बैराज जो दौरो। गेट नंबर 47 ऐं 44 जो मुआइनो। आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरे ऐं इंजीनियर्स पारां दरवाज़नि जे मरमती कम जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां दरवाज़नि जे बहाली जल्द यकीनी बणाइण जी हिदायत। जमियत उलमा इस्लाम पारां ऑपरेशन अज़्म इस्तिकाम जे मुखालफ़त। अज़्म इस्तिकाम ऑपरेशन हकीकत में अदम इस्तिकाम ऑपरेशन साबित थींदो। शहबाज शरीफ वज़ीर आज़म नाहे, बस हू रुगो कुर्सी ते वेठो आहे। मौलाना फज़ल रहमान जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस में चवण आहे त फ़ैसिला को ॿियो कंदो आहे ऐं ज़िम्मेवारी सियासी पार्टियुनि खे खणणी पवे थी। अफ़सोस आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोलियो ॿीहर कर खणी रहियो आहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ समूरा वसीला क़दम आणे रहिया आहियूं। पोलियो जे हवाले सां संजीदगीअ सां कमु कयो पियो वञे। पाकिस्तान जे अवाम तरफ़ां बिल गेट्स खे भलीकार चवां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पोलियो बाबति क़ौमी टास्क फोर्स जे इजलास खे ख़िताब। बिल गेट्स जो चवण आहे त पाकिस्तान में पोलियो जो ख़ात्मो नामुमकिन नाहे पर तरजीहुनि खे बहितर बणाइणो पवंदो। वज़ीर आज़म ॿुधायो आहे त पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे लाइ पुरअज़्म आहे। सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस। PP मेंबर मारी राशिदी गैर कानूनी रहंदड़ गैर सिंधियुनि खे नेकाली ॾियण लाइ अलॻि अथॉरिटी क़ाइमु करण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध जा वसीला कानूनी तौर रहंदड़ सिंधियुनि लाइ आहिनि। सुप्रीम कोर्ट जो हुकम अची चुको आहे त अफ़गाननि सूदो गैर कानूनी रहंदड़ पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे। वफ़ाक़ जो अहिड़नि मसइलनि ते रवैयो इंतहाई गैर संजीदा आहे। 2015 में NI0 मां नेटो जा हथियार मिलिया हुआ।
MQM वारा चवनि था त सिंध जी ॿाहिराड़ियुनि मां माण्हू कराची अचनि पिया। मां चवां थी त सिंध जी ॿाहिराड़ियुनि मां माण्हू कराची अचनि, सिंध उन्हनि जे आहे। गुलाम कादिर चांडीअ जो चवणु आहे त मुख़ालिफ़नि खे ख़बर नथी पवे त उहे कहिड़े तरफ़ आहिनि। उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था ॼण कराची शहर उन्हनि आबाद कयो हुजे। सिंध पाकिस्तान खां अॻु हिकु मुल्क हो जंहिंजो पंहिंजो सिक्को हो। कराची खे PP ठाहियो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा थोराइता आहियूं जिन इज़त ॾिनी। सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त सखर बैराज मामले ते ब्रीफिंग ॾिनी वञे। बैराज जे मामले ते माण्हुनि में बेचैनी आहे। असां महसूस करियूं था त सिंध हुकूमत सखर बैराज लाइ मुतहरिक आहे। मज़हबी सियाहत खे हथी वठाईंदासीं। करतारपुर सरहद खोलण जीअं असां वटि बि मुतालबो आहे। खीरथर नेशनल पार्क ते स्टे ऑर्डर आयल आहे, उतां रोड कढणु चाहियूं था। असेंबली मेंबरनि मुतालबो कयो आहे त मज़हबी सियाहत जा लंघ खोलिया वञनि। घोरकिल स्टेशन खे पब्लिक पार्टनरशिप तहत बहितर बणायो वेंदो। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अदालतूं स्टे ऑर्डर ख़तमु कनि त म्यूज़िक टीचर्स जो मसइलो बि हल थिए। बेनज़ीर हारी ऐं मज़दूर कार्ड वॾा क़दम आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जियां कंहिं लीडर चूंड मुहिम मुतहरिक थी करे न हलाई। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जो गो। सिंध असेंबली जे इजलास में PP MPA फयाज़ बुट जी तक़रीर दौरान MQM मेंबरनि जो गोड़। फयाज़ बुट जो चवणु आहे त कराची खे रोड रस्ता ऐं बसूं PPE ॾिनियूं। जाली रिपोर्ट ते मुस्तफ़ा कमाल नंबर 1 मेयर जो लक़ब माणियो। कराची जी तरक़ी जी ॻाल्हि करण ते मुख़ालिफ़ धुर खे तकलीफ़ थिए थी। हिकु अहिड़ो मेयर बि रहियो आहे जेको हमेशह इख़्तियार न हुजण जूं दाहूं कंदो हो। PP हमेशह उसूलनि ऐं जमहूरियत जी ॻाल्हि कंदी आहे। ऑपोज़िशन जी हुकूमत ते तनक़ीद जमहूरियत जो हुस्न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त फयाज़ बुट का ग़लति ॻाल्हि नाहे कई। कंहिंजे कारकर्दगी ख़राब हूंदी त ॻाल्हि थींदी। सरदार शाह चयो आहे त सूबे ऐं अवाम जी भलाई लाइ लसानियत ते ॻाल्हाइण खां पासो कयो वञे। बिजली चोरी रोकण में सिंध हुकूमत सेप्को ऐं एस्को सां भरपूर सहकार कंदी। हुकूमती इदारनि तरफ़ां वाजिब अदा रक़म जी अदायगी बि कई वेंदी। असां KP जे वॾे वज़ीर वांगुरु भभकियूं न हणंदासीं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो सखर में मीडिया सां ॻाल्हियो। संदसि चवणु आहे त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कमु करे रहियो आहे। 20 लख घरनि में बिजली न आहे, उते सोलर पैनल फ़राहम कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण शहीद बेनज़ीर आबाद वासिन सां कयल वाइदो पूरो करे छॾियो। पीपल्स बस सर्विस जून 6 बसूं नवाबशाह पहुची वियूं। DC शहीद बेनज़ीर आबाद बसूं वसूल कयूं। DC जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बस सर्विस PP हुकूमत जो अवाम लाइ ख़ासि तोहफ़ो आहे। पहिरीं खेप में अॼु 6 बसूं पहुतियूं आहिनि। जल्द वधीक बसूं पहुचण ते तक़रीब ज़रिए पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वेंदो। एपेक्स कमेटी में कंहिं क़िस्म जे ऑपरेशन जो ज़िक्र न थियो हो। रुगो अमन ऐं इनाम ॾियण जी ॻाल्हि थी हुई, जंहिंखे अज़्म इस्तेहकाम जो नालो ॾिनो वियो हो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जे हवाले सां फ़िलहाल का बि शइ वाज़िह नाहे। ऑपरेशन बाबति समूरनि स्टेक होल्डर्स खे इस्तेमाल में वठणु ज़रूरी आहे। सिंध में सिज नेज़े ते लही आयो। कहर जी गर्मी, 3 ॼणा फौत थी विया। केतिरनि जा हाल बेहाल थी विया। कराची में गर्मी पद 42 सेंटीग्रेड ते पहुची वियो। शिद्दत 51 डिग्री सेंटीग्रेड ताईं महसूस कई वई। जिना अस्पताल कराची में गर्मी सबब फौत थियल 2 ॼणनि जा लाश आंदा विया। भिरिया सिटी भरिसां गर्मी जी सट न सहंदे पीरसन फौत। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग रहवासियुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो। जैकबाबाद में 48, नवाबशाह 47, लाड़काणे में 48 सेंटीग्रेड रिकॉर्ड। रहवासियुनि खे गर्मी खां बचण लाइ थधियूं शयूं वापराइण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट में 3 जजिस जे मुक़ररीअ जी मंज़ूरी नोटिफिकेशन जारी कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी, जस्टिस अकील अहमद अब्बासी, जस्टिस मलिक शहज़ाद अहमद ख़ान ऐं जस्टिस शाहिद बिलाल हसन खे सुप्रीम कोर्ट जो जज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर जी मंज़ूरीअ खां पोइ क़ानून वारी वज़ारत 3 जजिस जे सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जुडिशल कमीशन 3 जजिस जे मुक़ररी जी सिफ़ारिश कई।
मीरपुर बाथेली जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार खे वधीक 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहीद सहाफ़ी जे क़त्ल केस जी ATCI सेकंड मैजिस्ट्रेट में धार ॿुधणी थी। गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे अदालत में पेश कयो वियो। सेकंड सिविल जज मोकल ते हुजण करे फरियादी ऐं शाहिदनि जो 164 वारो बयान रिकॉर्ड न थी सघियो। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। बांधी में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मोरे रोड ते वाक़िए जमाली मार्केट में मोटरसाइकिल सवार 2 अणॼातल हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि शाहिद रज़ा जमाली ऐं बशीर अहमद जमाली सख़्त ज़ख़्मी थिया, जिन अस्पताल में दम ॾिनो। 2 ॼणनि जे क़त्ल खां पोइ सोग में शहर बंदि थी वियो। T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 राउंड में भारत ऐं ऑस्ट्रेलिया आमो साम्हूं। भारत जे कैंगरूज़ जे ख़िलाफ़ बैटिंग जारी। विराट कोहली 0 ते आउट थी विया। ऑस्ट्रेलिया पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। बरसात सबबि मैच कुझु देर लाइ रोकी वई।